कराची जिला के कोरंगी में ट्रक साड़ण वारो मामलो मुहाजिर कौमी मूवमेंट के सरबराह आफाक अहमद के दहशतगर्दी ट्रोड़ अदालत आंदो वियो। आफाक अहमद खिलाफ कोरंगी जी अवामी कॉलोनी थाने ते वाक़े जो केस दाखिल है। केस ट्रक ड्राइवर फरीद खान की फरियाद ते दाखिल किया वियो। केस में दहशतगर्दी जा कलम शामिल किया विया आहिनि। ट्रक के बाहे आफाक अहमद के हुकुम ते लगाई वई। FIR में इहो ॼाणायो वियो आहे। हैवी ट्रैफिक के शहर में दाखिल थियण ते आफाक अहमद रोकण जो चयो। अहम ख़बर है अवां सां शेयर करायूं। कराची के इलाइक़े कोरंगी में ट्रक साड़ण वारो मामलो जंहिंमें मुहाजिर कौमी मूवमेंट के सरबराह आफाक अहमद के दहशतगर्दी ट्रोड़ अदालत आंदो वियो आहे। आफाक अहमद खिलाफ कोरंगी जे अवामी कॉलोनी थाने ते वाक़े जो केस दाखिल है। केस ट्रक ड्राइवर फरीद खान की फरियाद ते दाखिल किया वियो। केस में दहशतगर्दी जा कलम शामिल किया विया। ट्रक के बाहे आफाक अहमद के हुकुम ते लगाई वई। FIR में इहो ॼाणायो वियो आहे। हैवी ट्रैफिक के शहर में दाखिल थियण ते आफाक अहमद रोकण जो चयो।